पातनी जह पर पिरी मिड़ा कारू थी करया तो दर उभी ना खुआ कारू थी करया करया ओ कारू थी करया तो दर उभी ना खुआ ओ सर निसरिया पांद उतर लगा आओ पिरी मुंह तो कारण कांद सह से सुखाऊं क्यों ओ सर निसरिया पांद उतर लगा आओ पिरी मुंह तो कारण कांद सह से सुखाऊं क्यों। ही उहाई मुंदा आहे जॾहिं माज़ीअ में सिंध जा वापारी सॼी दुनिया सां वापार करे मोटंदा हुआ। लतीफ़ सरकार सुर सामूंडीअ में उन्हनि औरतुनि जे दिल जूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि जेके पंहिंजे वरनि जे ओसीड़े में सहसी सुखाऊं बासींदियूं हुयूं। उहा साॻी मुंद सर नसरण जी पिण हूंदी आहे। असां वटि जेकी सर जे निसरण जी मौसम आहे जंहिंमें मौसम तब्दील अची करे हितां खां शुरू थींदी आहे पाण पंहिंजे ॻोठनि में असांजे वॾी उमिरि जा माण्हू या हाणे बि जेके लोक शनास माण्हू आहिनि उहे इन हिसाब सां मौसमुनि जे अंदाज़ खे परखे वठंदा आहिनि। पहिरियां चवंदा भाई ड्रभ निसरियो आहे, ड्रभ जेकी आहे सो मथे निसरकी आहे। इन खां पोइ वरी चइबो त हाणे कांह निसरियो आहे ऐं कांह जे निसरण खां पोइ वरी चइबो त हाणे कूड़ो सिर बि निसरी आयो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं बाइकादा सां तब्दीली ईंदी गर्मीअ जी मोकिलाणी थींदी सियारो ईंदो त सचो सर बि निसरी आयो आहे। लतीफ़ इन सॼी शइ खे ॾिसी करे ऐं उन जो जेकी अटैचमेंट थो करे असांजे जज़्बनि सां ख़ुसूसन औरत जे जज़्बनि सां उहा उन जी कमाल जो हिकिड़ो अंदाज़ ई आहे त पाण इन पोज़ीशन खे ॾिसी करे उहे वणजारनि जूं औरतूं जेके पंहिंजे ॻोठनि में आहिनि ऐं वणजारा अंदर पाणीअ में आहिनि, समुंड में आहिनि, महासागर में आहिनि, उन्हनि खे यादि करे ऐं चवनि थियूं त सर निसरिया पांध उतर लॻा आओ पिरी। हाणे ॾखिण जूं हवाऊं पूरियूं थियूं, ही उतर जो दौर ऐं थधि जो दौर शुरू थो थिए त इन मौसम जे तब्दीली खे हू पंहिंजे उन वरनि जे इंतज़ार में आणींदे करे चवनि थियूं त सर निसरिया पांध, सर निसरी आयो आहे, पांध माना चोटी खां, उतर लॻाओ पिरी मुंह तो कारण कांध सहसे सुखाऊं कयूं। महबूब तुंहिंजे इंतज़ार में महज़ मूं घर न घारियो आहे पर उन इंतज़ार में मूं चौराहनि ते वेही ॾीया ॿारिया आहिनि, मूं दरगाहनि ते वञी करे बासूं बासूं आहिनि ऐं मां पाणीअ में वञी करे ऐं उते बि उहे जेके सूण ऐं साठ थींदा आहिनि उहे बि कया आहिनि। सहसे सुखाऊं कयूं त उहे छल वापसि वरनि इन मौसम में ऐं अची करे असीं ज़िंदगीअ जो लुत्फ़ हासिलु कयूं। इन में ई छा साईं अञा हिकिड़े पंहिंजे उन अॻे शहर में सरनि जो तस्करो करे थो त सर निसरिया पांध उतर लॻाओ पिरी। इन खां पोइ सर लोहीड़ा गभिया, गभिजण मैच्योरिटी आहे, उहा इंसान में बि थिए जानवर में बि थिए पखी परंद बरक बूटनि जे अंदर बि थिए थी। त लतीफ़ साईं उन हिसाब सां चवे थो त सर लोहीड़ा गभिया कुसर निसरिया, सर गभिजी विया आहिनि पर अञा उहो सचो सर फुटो कोन्हे को, गभिजण उन जो अमल उहो हिकिड़ो थी वियो आहे पर कुसर कूड़ो जेको सर आहे उहो निसरी आयो आहे, उहो सचे खां पहिरियां निसरंदो आहे। इहा मंज़र कशी करे ऐं वणजारियूं ही थियूं चवनि त तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं अचण जा।